ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा कि ऊच ते ऊच निराकार परम पिता परमात्मा। ये असांखे भॻवान खे त सभी मञदा आहिनि, बसि भॻवान जा रूप अलॻि अलॻि ठाहे छॾिया अथनि। लेकिन असां अगरि ॾिसूं कि माण्हू रूप बि अलॻि अलॻि ठाहे थो, लेकिन जेका बि रूप ठाता अथनि उहे सभु छा था चवनि? उहे चवनि था ऊच ते ऊच निराकार शिव बाबा। उन्हनि खे यादि करो। कोई शिव तो चए, कोई परम पिता परमात्मा तो चए, कोई अल्लाह तो चए, कोई कहिड़ा कहिड़ा नाम रखी वेठो आहे। कोई देवी तो चए, हाणे देवी भी चओ त बि शिव शक्ति चईंदा आहिनि भई न। अॼु ॾिस माण्हू गुरु नानक देव जी जयंती था मल्हाइनि, लेकिन गुरु नानक देव चए छा थो? ऊच ते ऊच परम पिता परमात्मा। त असांखे भई माण्हू ॾिसो दुनिया में गुरु नानक जयंती जे ॾींहुं केॾी ख़ुशी मनाईंदो आहे, लेकिन असांखे जे चए थो जेको उहो हुनखे मञे थो, जंहिंजी राह ते हले थो, उनखे बि असां ध्यानु ॾियूं उन्हनि जे महावाक्यनि खे। भई गुरु नानक देव कंहिंखे थो चए? परम पिता परमात्मा। जेतिरो प्यार तव्हांखे उन देव जे लाइ दुनिया में माण्हू आहे, सिख माण्हू खे जेतिरो प्यार उन निराकार उन गुरु नानक देव जे लाइ आहे, एॾी धूमधाम सां जन्म ॾींहुं मल्हायो त ओतिरो धूमधाम सां तव्हां परमात्मा जो अवतरण ॾींहुं मल्हाईंदा आहियो। भई जेके सिखाइण वारो परमात्मा, जंहिंजी तव्हां सोचो था कि गुरु नानक देव भॻवान आहे, लेकिन हुनखे शक्ति ॾियण वारो केरु? उहो त हुन खां बि ऊचो हूंदो, हुन खां बि जास्ती सुठो हूंदो। त असांखे उन्हनि खे बि यादि करिणो आहे, उन्हनि सां एतिरो प्यार हुजणो खपे। इहे त जीअं थी वियो हिकु फैक्ट्री तां ॾाढा सारा सामान निकिरंदा आहिनि, अलॻि अलॻि शहरनि में वेंदा आहिनि, अलॻि अलॻि माण्हुनि वटि पहुचंदा आहिनि, लेकिन जेको माल डायरेक्ट फैक्ट्री सां ईंदो जंहिं वटि, उहो माल सुठो हूंदो न, ताज़ो हूंदो। जेका असां वठूं था उहो बि सुठो हूंदो, लेकिन डायरेक्ट फैक्ट्री तां माल अचे ऐं ॿियनि जॻहनि तां अचे त फ़र्क़ु थी वेंदो न। ईअं ई भॻवान त निराकार परमात्मा आहे। उन निराकार परमात्मा खां शक्ति वठी करे तव्हांखे सभु इहे देवी देवता गुरु संत सन्यासी धर्म स्थापक ॾियनि था, लेकिन हिननि खे ॾियण वारो उहो निराकार परम पिता परमात्मा आहे, जंहिंजो असली नाम शिव आहे, जो अशरीरी अजन्मो आहे, जंहिंखे पंहिंजो शरीर न आहे, जेको जनम मरण सां मुक्त आहे, जेको सदा निर्भय रहे, सदा काल मूरत आहे, हुनखे कॾहिं काल न खाई सघंदो। त उन परम पिता परमात्मा खे असां अगरि यादि करूं, उन्हनि सां बि एॾी प्रीत रखूं उन खां जास्ती, त असांजो बि भलो थिए। अॼु ॾिसो माण्हू चवनि था भई हिन गुरु नानक देव सिख धर्म जी स्थापना कई। हाणे हुननि जो एॾो नाम छो आहे? छो जो उहा सिख धर्म जो स्थापक आहे। लेकिन सिख धर्म उहो त बाबा चईंदा आहिनि, ॾिसो उन्हनि में कोई आत्मा आई, हुन आत्मा न कई। गुरु नानक देव जे शरीर में ॿी कोई आत्मा आई, हुन ॿ शब्द उचारे, जप साहिब त सुख मिले। उहा आत्मा तॾहिं खां सिख धर्म जी स्थापना थी आहे। त बाबा चवंदा ॾिसो माण्हू जंहिंजो जेके सम्झनि था न कि हिन सिख धर्म जी स्थापना कई, उहो आहे ई न। मतलब हुन गुरु नानक देव जे शरीर में मथा आत्मा आई ऐं हुन उहो सिख धर्म जी स्थापना कई।
ऐं सिर्फ़ 2 शब्द चयईं कि हुन साहिब खे जपो त सुख मिलियो। लेकिन माण्हुनि खे उहा आत्मा त नज़र न आई। भई ॾिसो, साधारण व्यक्ति जंहिंजा शादी बि कयल आहिनि, ॿार बि आहिनि, बसि हुन तप कयईं, उहो सच जी राह ते हलियो, लेकिन इन करे उनजो एॾो नाम थी वियो। लेकिन ये जो धर्म जी स्थापना जी ॻाल्हि आहे न, ये धर्म जी स्थापना त जंहिं आत्मा कई न, उन्हनि खे त कोई ॼाणंदो ई न आहे। जीअं चईंदा आहिनि न, कोई आत्मा कंहिंमें प्रवेश करे कमु कंदी आहे त माण्हू खे त लॻंदो आहे भई इहे थी करे कमु, सुठो या बुरो। लेकिन हुन में कोई आत्मा ॿी आई आहे जो इहे कमु करे थी, सुठो या बुरो। त बाबा चवनि था, ॾिसो माण्हू हिन समय केॾो अज्ञान जे अंधेरे में आहे। इन करे परमात्मा असांखे चवनि था कि भले हिन दुनिया में ॾाढा सारा गुरु संत सन्यासी आहिनि, देहधारी आहिनि, लेकिन हिननि खे बि शक्ति ॾियण वारो मां आहियां। स्वयं परमात्मा इहे था चवनि। भई अॼु ॾिसो, माण्हू कृष्ण जे नाम रूप में फसियल आहे, राम जे नाम रूप में फसियल आहे, गुरु नानक देव जे नाम रूप में फसियल आहिनि। भले उन्हनि जा जन्म ॾींहुं मनायो, भले उन्हनि जी ख़ुशी जा ॾींहुं मनायो, लेकिन असांखे एतिरो सम्झ हुजणो खपे कि ऊच ते ऊच निराकार परमात्मा आहे। उन्हनि खे ॾियण वारो, सभिनि खे ॾियण वारो उहो ई आहे। असां हुन परमात्मा सां पंहिंजो बुद्धि योग नथा लॻाए सघूं, हिन करे असां हिननि ज़रियनि द्वारा शक्ति वठूं था। भई ॾिसो, जाते मेन फैक्ट्री हूंदी आहे, जाते सामान ठहींदो आहे, ओसि ताईं त कोई ॾाढा घटि माण्हू पहुची सघंदा आहिनि। चईंदा आहिनि, इहो माल काथां ठहींदो, चईंदो हुतां ठहींदो आहे। पर उहो जॻह त ॾाढी परे आहे ऐं हुते वञण लाइ ॾाढो ख़र्चो बि आहे। त माण्हू छा सम्झंदा, चलो तव्हां ई उहो ई चीजियूं था ॾियो न, असां तव्हां खां ई वठंदासीं। भई असां एॾो परे न वञी सघंदा आहियूं, एॾो ख़र्चो न करे सघंदा आहियूं, एतिरो टाइम न आहे असां वटि, त तव्हां खां ई असां वठूं था। त उहो ई परमपिता परमात्मा ऊच ते ऊच परम धाम में रहण वारो, उन्हनि खां शक्ति वठण लाइ सिर्फ़ असांखे छा करिणो आहे? ख़ुदि खे आत्मा सम्झणो आहे। अगरि गृहस्थी में रहंदे हुए बि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे उन खां शक्ति वठी सघंदा आहियूं, उनखे पंहिंजो ठाहे सघंदा आहियूं, उन्हनि जी राह ते हली सघंदा आहियूं। सिर्फ़ हुनजे लाइ छा खपे? सची दिलि खपे। बाबा चवनि था, सची दिलि खपे ऐं सचे बाप सां उहो प्यार खपे। अॼु ॾिसो, देहदारी संबंधनि सां तव्हांखे केतिरो प्यार आहे, कोई कुझु बि चए करण लाइ तयार आहे। ओतिरो प्यार असांखे परमात्मा जे लाइ हुजणो खपे ऐं इहे सम्झ में अचणो खपे कि उहो असांजो पीउ आहे। भई गुरु नानक देव छा चई कि उहो परम पिता परमात्मा आहे, उहो असांजो पीउ आहे, उहो असांजी आत्मा जो पीउ आहे। पीउ जे नाते जॾहिं हुनखे परमात्मा खे यादि कई, त हिकु पीउ जॾहिं पीउ ईंदो आहे न, त हुन रीति उहो परमात्मा जा संबंध जोड़े करे प्राप्ति कंदो आहे, हुनजे चए ते हलंदो रहंदो आहे, उन सां गॾु हलंदो रहंदो आहे। त उहो ई परमात्मा बि असांखे चवनि था कि जॾहिं उहो इंसान, उहो बि त इंसान ई आहे न। अॼु गुरु नानक देव बि छा आहिनि? इंसान ई आहिनि। तव्हां वांगुरु 2 हथ, 2 पेर, 2 अखियूं अथसि, 2 कन अथसि। हुन बि शादी कई, हुन बि पंहिंजी गृहस्थी ठातई। बसि गृहस्थी ठाहींदे हुए, सभु कुझु कंदे हुए, उहो सच जी राह ते हलियो, सभु कुझु कंदे। त वैसे बि ॾिसो, तव्हां छा था करो? तव्हां चओ भई उहो त ज्ञान बि ॾींदो हुयो, सत्संग बि कंदो, तव्हां छा था करो? सॼो ॾींहुं तव्हां अगरि ॾिसो त तव्हां वटि ॾाढो टाइम बची वञे। तव्हां पंहिंजो टाइम फालतू सत्संग करण में लॻायो था, फालतू टीवी ॾिसी हेॾा होॾा जी ॻाल्हियूं, इहे सभु छा आहे? भई माण्हू सत्संग अर्थात हिक ॿिए सां मिली करे सची ॻाल्हियूं करे, हुनखे ई सत्संग चइबो आहे। हुन सचे परमात्मा खे यादि करे। त तव्हां छा था करो हिन समय माण्हू छा था करनि? हिक ॿिए सां मिलनि त था, लेकिन कूड़ियूं कूड़ियूं ॻाल्हियूं था यादि करनि, कूड़े कूड़े माण्हुनि खे यादि था करनि, त कूड़ो संग थी वियो। भई गुरु नानक देव बि पंहिंजी गृहस्थी ठातई, लेकिन परमात्मा जे संग में रहियो, सची ॻाल्हियूं हिक ॿिए खे ॿुधाई, हिक ॿिए सां कई, त उहो परमात्मा खां शक्ति वठी करे पंहिंजो जीवन जींदो हुयो, सुठे कम में लॻाई। त उहो ई बाबा बि असांखे चवनि था कि
तव्हां बि जीअं हुन मूंसां बुद्धि योग जोड़े मथे परम धाम में, तव्हां बि मूंसां पंहिंजो बुद्धि योग मथे जोड़ो ऐं हर कर्म करो। पंहिंजो जो बि कर्म करणो आहे उहो कंदा हलो, हर कर्म। त बाबा चवनि था पोइ असांखे छा थींदो, असांखे भटकणो न पवंदो। अॼु माण्हू कंहिंजो त्योहार थो मल्हाए, अॼु माण्हू कंहिंजो उहो थो मल्हाए, अॼु कल्ह कंहिंजो मल्हाए थो, कल्ह कंहिंजो मल्हाए, भले मल्हायो भले करो, लेकिन असांजी बुद्धि में हुजणो खपे, असांखे एतिरी सम्झ हुजणी खपे कि ऊच ते ऊच निराकार परम पिता परमात्मा, ये जेका भी दुनिया में देवी देवता आहिनि, वॾा वॾा गुरु संत सन्यासी आहिनि, इहे वॾा कीअं थिया, छो जी हिननि परमात्मा खां शक्ति वरिती आहे, छो जी परमात्मा जी चए ते हलिया आहिनि, परमात्मा जेकी सच जी श्रीमत ॾियनि था हुन श्रीमत खे सम्झी करे हलिया आहिनि, तॾहिं इहे ऊच थिया आहिनि। भई दुनिया में प्राइम मिनिस्टर एॾो ऊच एॾो सुठो कीअं थींदो, प्रेसिडेंट जो नाम कीअं थींदो, जॾहिं उहो सभिनि जी मदद कंदो, जॾहिं सच जी राह ते हलंदो, त ईअं ई त थींदो न। उहो ई अगरि असां माण्हुनि खे हिन दुनिया में अगरि पंहिंजो एॾा वॾा वॾा देवी देवता वॾा कीअं थिया, अॼु वॾे वॾे देवी देवताउनि जे अॻियां बि गुरु संत सन्यासी वॾा वॾा नेता आहिनि बि सर था झुकाइनि, त छो जो हिननि ऊच ते ऊच परमात्मा सां पंहिंजो कनेक्शन जोड़े रखियो। अॼु कृष्ण खे माण्हू दुनिया में एॾो छो पूछता आहिनि, छो जी कृष्ण जी आत्मा भी परमात्मा जे संबंध में रही करे स्वयं खे अहिड़ो सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठातई। त उहो ई हर देवी देवता हर गुरु संत सन्यासी, तव्हां ॾिसो तव्हांजा कोई देहदारी गुरु बि हूंदा, उहो बि साधना कंदा आहिनि, उहो बि कंहिंखे यादि कंदा आहिनि, कंहिंखे यादि कंदा आहिनि, परमात्मा खे यादि कंदा आहिनि, त उहो बि त भॻवान खां वठनि था न। त असांखे उन्हनि जी शिक्षायूं भले तव्हां ग्रहण करो, भई इहे छा था चवनि, लेकिन इहे सम्झो कि उहो उन्हनि खे इहे ॾियण वारो, उन्हनि खे एॾी शक्ति ॾियण वारो उहो ऊच ते ऊच परमात्मा आहे। भई हिकु मां हिकु पीउ जा एॾा सारा ॿार हूंदा, भले कोई बि ॿार अॻियां निकिरी वञे, लेकिन उन्हनि शिक्षा त पंहिंजे पीउ खां ई वरिती न। त अॼु अगरि सम्झो हिकु माउ पीउ जा 4-5 ॿार आहिनि, 4-5 ॿार ई अॻियां निकिरी विया, सम्झो 4 निकिरी विया या 3 निकिरी विया, 2 न निकिता, त उहे लेकिन मञदा माउ पीउ त पंहिंजे माउ पीउ खे ई मञदा न, ईअं थोरी 3 निकिरी विया त उन्हनि जे लाइ उहो वॾो थी वियो। अगरि 3 अॻियां निकिरी विया जीवन में ऐं उहा ॿियनि जी परवरिश करनि था, ॿियनि 2 भाउ भेणनि जी, भले माउ पीउ बि आहिनि लेकिन त बि उहो बि उन्हनि जी परवरिश उन्हनि जी मदद करनि था, लेकिन माउ पीउ त माउ पीउ रहंदो आहे न। त उहो ई असां सभु आत्मा हिकु परमात्मा जी संतान आहियूं, कोई आत्मा परमात्मा खे यादि करे शक्ति वठे थी डायरेक्ट हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए, कोई आत्मायूं नथा वठी सघनि, गृहस्थी में ई फसियल आहिनि। भले तव्हां हुननि खां शक्ति वठो, भले तव्हां गुरु नानक देव खे यादि करे हुन खां शक्ति वठो, हुनजे जेको उहो चए थो उहो चयो मञी करे हलो, असांजो वॾो भाउ आहे, लेकिन असांखे इहे न भुलिजणो खपे कि असांजो पीउ केरु आहे। असांजो पीउ केरु आहे, निराकार परमपिता परमात्मा आहे। त परमात्मा असांखे इहे ई चवनि था, भले तव्हां कृष्ण खे मञो, राम खे मञो, भले कंहिंखे बि मञो, लेकिन इहा असांखे सम्झ हुजणी खपे कि ऊच ते ऊच निराकार परमपिता परमात्मा उहो असांजी आत्मा जो पीउ आहे। असांजो परमात्मा पीउ असांखे शक्ति ॾींदो आहे, असांजो परमात्मा पीउ असांजी परवरिश कंदो आहे, असांजी पीउ असांजी सदा मदद करण लाइ हाज़िर रहंदो आहे, लेकिन असां वटि टाइम न आहे, असां वटि एॾी सम्झ न आहे, असां वटि एॾी शक्ति न आहे, इन करे असां हिन गुरु नानक देव कृष्ण राम सीता खां वठूं था, छो कि असांजो बुद्धि योग मथे नथो लॻी सघे सभु कुझु भुलिजी करे। चलो ठीकु आहे, असांखे इहे ॾियनि था, लेकिन असां इहे त न भुलिजूं न कि असांजी आत्मा जो पीउ केरु आहे। कम से कम असां इहे त न भुलिजूं न, असांखे इहे त सम्झ हुजणी खपे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। त बाबा चवनि था ईअं ई त दुनिया वारा माण्हू अनाथ थी विया आहिनि, तॾहिं त गीत ॻाइनि आहिनि, हे अनाथनि जा नाथ, अर्थात कहिड़ी रीति, तव्हां चईंदा असांजा माउ पीउ संबंधी त आहिनि, पोइ त अनाथ कीअं थिया, कहिड़े हिसाब सां असां अनाथ आहियूं, छो कि असां पंहिंजे पीउ खे न मञी करे असां ॿियनि खे मञूं था।
असां ॿियनि खे पंहिंजो माता पिता था मञूं। अॼु राधे कृष्ण जे मंदिर में वेंदा माण्हू चईंदा तूं माता पिता सां बालक तुंहिंजा। अॼु कंहिं बि गुरु संत सन्यासी वटि वेंदा चईंदा तूं माता पिता सां बालक तुंहिंजा। त हर हिक जे साम्हूं चवनि था तूं माता पिता सां बालक तुंहिंजा। आख़िर असांजो माता पिता देहदारी माउ पीउ ऐं चवनि था लेकिन हुनजे चए ते नथा हलनि। लेकिन असांजो तव्हांजो देहिक माउ पीउ आहे, पोइ तव्हां हिननि सभिनि खे पंहिंजो माता पिता छो ठाहे वेठा आहियो? भई सम्झ त हुजणी खपे। असां ईअं ई कीअं चऊं था? कोई ईअं कंहिंखे चए की मुंहिंजा मम्मी पापा चईंदा असां थोरी आहे मम्मी पापा तव्हांजा मम्मी पापा त ॿिया आहिनि। पोइ तव्हां हर कंहिंजे साम्हूं वञी करे चओ था तव्हां माता पिता सां बालक तव्हांजा, तव्हांजी कृपा सां सुख गने रे। लेकिन असांजो असली पीउ त परमात्मा आहे न। असांजा हिकु शरीर जो पीउ आहे, हिकु आत्मा जो पीउ। पोइ ये कृष्ण राम सीता राधे लक्ष्मी नारायण ये तव्हांजा गुरु संत सन्यासी ये असांजा माउ पीउ कीअं थी विया? त बाबा चवनि था ॾिसो हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। ईअं ई हिन गुरु नानक देव जी आत्मा जो बि पार्ट हुयो कि हिनखे ईअं भक्ति करणी हुई ऐं हिनमें हिकु आत्मा अचणी हुई जंहिं सिख धर्म जी स्थापना कई। त हिननि खां असांखे सिखणो खपे। भई सिर्फ़ु असांखे गुरु नानक देव खे पूजणो न आहे, लेकिन हुननि खां सिखो, हुननि जे जीवन खां सिखो। भई हिननि बि त जीवन जियो न। कई माण्हू चईंदा आहिनि न भॻवान खे मञण लाइ सभु कुझु संन्यास करणो पवंदो आहे। लेकिन तव्हां लाइव एग्जाम्पल ॾिसो था कि गुरु नानक देव भी भॻवान जी राह ते हलियो, सच जी राह ते हलियो, गृहस्थी बि ठातई। त तव्हां बि पंहिंजी घर गृहस्थी बि ठाहियो, लेकिन पोइ फालतू टीवी पिक्चरनि हेॾे होॾे ॻाल्हियुनि में पंहिंजो टाइम वेस्ट न करे सत्संग करो न, सच्ची ॻाल्हियूं करो हिक ॿिए सां। हुन सच्चे परमात्मा खे यादि करे गुरु नानक देव बि छा कई? परमात्मा खे यादि कई न। वो छा चईंदा आहिनि? एक ओंकार, हिकु उहो ई ओंकार अर्थात उहो ई आत्मा आहे जो अशरीरी आहे, जो जंहिंजो कोई शरीर ई न आहे। त शरीर जो नाम रूप न आहे, लेकिन उहो ओंकार उहा असांजी आत्मा जो पीउ आहे। हुनखे यादि करण सां ई असांखे सुख मिलंदा। इहे जेका जपजी साहिब सुखमनी आहे न, हिन जो अर्थ आहे सिर्फ़ु 2 शब्द चई। इहे त हेॾा वॾा वॾा किताब त पोइ निकिता आहिनि। जॾहिं गुरु नानक देव में उहा आत्मा आई जंहिं सिख धर्म जी स्थापना कई, हुन सिर्फ़ु 2 शब्द चई, जप साहिब त सुख मिले। हुन साहिब खे जपो अर्थात सिर्फ़ु नाम न जपणो आहे, निरंतर हर घड़ी हुनखे यादि करे हर कर्म करणो आहे, श्वासो श्वास हर सेकेंड। त जॾहिं असां हमेशह हुनखे यादि करे हलंदासीं, हुनजी राह ते हलो। माण्हू ग्रंथ शास्त्र पढ़नि था, ये भॻवान थोरी आहिनि। हिनमें माण्हुनि पंहिंजी जो बि उन्हनि परमात्मा खे यादि कयो, जो बि उन्हनि खे सच्ची ॻाल्हियूं सम्झ में आयूं, उहो लिखल आहिनि उन्हनि जे हिसाब सां। त सिर्फ़ु असांखे ग्रंथ शास्त्रनि खे भॻवान सम्झी करे थोरी उन्हनि खे उथाइणो सुम्हाइणो कपिड़ा पाए। कम से कम हुनमें जो लिखल आहे, जो तव्हां ॿुधो था, हुनजो अर्थ सम्झी करे जीवन में धारण करे हलो, तॾहिं त तव्हांजा दुख दूर थींदा न। अॼु सिर्फ़ु कीर्तन ॿुधण सां, भॼन ॿुधण सां, पाठ करण सां, वचन ॿुधण सां थोरी कुझु थींदो। जेसि ताईं तव्हां हुन ॻाल्हियुनि खे सम्झंदव न, जीवन में धारण न करे हलंदव, तेसि ताईं त कोई फ़ाइदो न आहे न। त बाबा अॼु असांखे इहे ई चवनि था कि पंहिंजी बुद्धि सां सम्झो असां छा था करूं। सिर्फ़ु ईअं ई न हा भई असां मथो टेकियो, इहो कयो उहो कयो। अरे जंहिंजो ॾींहुं मल्हायो था, हुनजे जीवन जी कहानी खे सम्झो, हुन केतिरा सुठा कर्म कई, हुन कंहिंखे यादि करे एॾो ऊच पद पातई। कंहिंखे यादि करे। अॼु कोई बि सम्झो कोई डॉक्टरी या इंजीनियरिंग जो एग्ज़ाम पास करे वठंदो, त माण्हू पुछंदा न भई तव्हां कोचिंग काथां वरिती, तव्हांजो टीचर कहिड़ो आहे जो तव्हां एॾा सुठा मार्क्स वठी आया। हीअं त न कि उहो जे पास कई उनखे पंहिंजो टीचर सम्झी करे उन सां पढ़ण लॻी वेंदा। त उहो ई गुरु नानक देव बि कंहिंखे यादि करे एॾा सुठा ठाहिया, जो उन्हनि जी आॾी पूरी दुनिया महिमा थी ॻाए। विदेश में बि माण्हू उन्हनि जो जनम ॾींहुं मल्हाइनि था। त आख़िर उन्हनि कंहिंखे मञियो। भई इंजीनियरिंग जी पढ़ाई करण वारो इंजीनियर त ठही वेंदो,
लेकिन त बि जेको वॾो जे पढ़ाई पढ़ाई ऐं जे उनखे इंजीनियर ठाहियो ऐं जे वॾे वॾे इंजीनियर जे अंडर उहो इंजीनियरिंग कंदो, वॾो त वॾो ई कहलाईंदो न, वॾो त वॾो ई कहलाईंदो। त परमात्मा ई ॻाल्हाईंदो। ईअं थोड़ी गुरु नानक देव भॻवान थी वेंदो। माण्हू ॾिसो केॾी अंधश्रद्धा में आहिनि। त परमात्मा ई पीउ त पीउ आहे न। हाणे घर में अगरि ॿार जेका आहिनि उहो बि पीउ वांगुरु लाइक़ थी वञनि, उहो बि पीउ वांगुरु जीवन में सदा अॻियां हलनि, सदा पंहिंजे पीउ खे फॉलो कंदे कंदे अॻियां हलनि, हुनजे चए ते हलनि। लेकिन पीउ त पीउ आहे न। ईअं थोड़ी ॿार पीउ थी वेंदो। ईअं थोड़ी उहो जीवन में अॻियां निकिरी वञे पीउ जी ॻाल्हियूं ॿुधी करे, पीउ जे चए ते हली करे। त ईअं थोड़ी हाणे हुनजे पीउ खां कोई पुछे ई न, बसि हुनजे ॿारनि खां ई पुछे, हुननि जा ॿार ई पीउ थी विया। ईअं थोड़ी चईंदा हुनजो ॿार ई पीउ थी विया। पीउ त पीउ आहे। त मनुष्यनि छा कयो आहे हिन समय दुनिया में? भई हिननि कृष्ण राम, हिननि सभिनि देवी देवता, हिननि सभिनि धर्म स्थापक, हिननि वॾे वॾे गुरु संत सन्यासी परमात्मा खां शक्ति वठनि था, भॻवान खां शक्ति वठनि था। लेकिन माण्हू उहो चवनि था कि हुनखे यादि करो, हुनखे यादि करो। लेकिन हिन समय कलयुगी मनुष्य, पत्थर बुद्धि मनुष्य छा था चवनि, इहे ई भॻवान आहिनि। पोइ न भॻवान खां कोई पुछे ई नथो। अॼु ॾिसो माउ पीउ खां छो था माण्हू पुछनि? भई ॿार वॾा थी वेंदा, ॿारनि खे सभु माण्हू माउ पीउ प्रॉपर्टी वग़ैरह ॾेई छॾंदो, कल्ह उहो पुछंदा ई न, माउ पीउ खां पुछनि ई नथा, सिर्फ़ु ॿार ई वॾा थी विया। छो जी दुनिया में त माण्हुनि बि ईअं ई कयो आहे न। हाणे परमात्मा सभिनि खे ॾियण वारो, हुन पीउ खे कोई पुछे ई नथो। बसि ॿारनि खे हा भई कृष्ण राम सीता, इहे गुरु नानक देव, इहे संत, इहे हाणे वरी अलाए कंहिंजे कंहिंजा जनम ॾींहुं, अलाए कंहिंजी वर्सियूं, अलाए कंहिंजा मनाईंदा। भले मनायो, भले हुननि असांखे ॾियनि था अञा ताईं दुनिया में, लेकिन ऊच ते ऊच त परमात्मा आहे न। कम से कम हुन ऊचे ते ऊचे भॻवान खे त न भुलिजो, उनखे त हिननि में न मिलाए छॾियो कि उहो ई आहे। उहे हिननि खे ॾियण वारा आहिनि। पीउ त पीउ हूंदो आहे न। हिन करे बाबा असांखे चवनि था कि सदा यादि रखो कि असांजो पीउ केरु आहे, असां आत्मा आहियूं, कंहिंजा ॿार आहियूं। इहे असांखे सदा यादि रखिणो खपे। ऐं भले तव्हां कंहिंखे कहिड़े बि रूप में भॻवान जा नाम रूप कहिड़ा बि तव्हां ठाहे करे पूजो, हुनखे मञो, हुनजी जनम ॾींहुं मल्हायो, हुननि जा त्योहार मल्हायो, लेकिन उन्हनि खे ऊच ते ऊच परम पिता परमात्मा ॾियण वारो जो असांजी आत्मा जो पीउ, हुनखे न भुलिजो, हुनखे हिननि सां मिक्स न करो। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना मनसा वाचा जी शक्ति के यथार्थ ऐं समृद्ध रूप सां कार्य में लॻाइण वारा तीव्र पुरुषार्थी। बाबा चवनि था तीव्र पुरुषार्थी अर्थात फर्स्ट डिवीजन वारा। तीव्र पुरुषार्थी ॿार पंहिंजी संकल्प ऐं वाणी जी शक्ति खे कॾहिं बि वेस्ट न कंदा। ईअं न जो आयो सोचे वरितो, जो आयो ॻाल्हाए वरितो, न। जेके आत्मा जीवन में परिवर्तन करण वारी हूंदी न, उहा हमेशह सुठो सोचदी आहे, सुठियूं ॻाल्हियूं मुख सां उचारदी आहे। हुनजो हिकु हिकु संकल्प, हिकु हिकु बोल कॾहिं बि वेस्ट न थींदो आहे। त असांखे बि अगरि पंहिंजे जीवन में परिवर्तन खपे, पंहिंजे जीवन में पुण्य जो खातो जमा करणो आहे, पंहिंजे जीवन में असांखे सुठा कर्म करणा आहिनि, त बोल ऐं कर्म जो बीज हूंदो आहे संकल्प। हमेशह पंहिंजे संकल्प ते ध्यानु ॾियो कि मूंखे कहिड़ा वीचार अचनि था। छो जी जीअं जीअं असांजा वीचार हलंदा रहंदा आहिनि, उअं ई असांजा कर्म ऐं बोल निकिरंदा रहंदा आहिनि। कोई माण्हू अगरि इहे चए थो कि मां ईअं ॻाल्हाए छॾियो लेकिन मुंहिंजो अहिड़ो वीचार न हुयो,
कॾहिं कॾहिं प्रभाव में अची वेंदा आहिनि, लेकिन ज्यादातर त पंहिंजी सोच ही बोल ऐं कर्मनि में ॾेखारे में ॾींदी आहे। त बाबा चवनि था अगरि पुण्य जो खातो जमा करणो आहे जीवन में, शक्तिशाली आत्मा ठाहिणो आहे जीवन में, त सदा पंहिंजे संकल्प ऐं बोल ते ध्यानु ॾियो। घटि ॻाल्हायो, धीरे ॻाल्हायो, ऐं जेतिरो थी सघे वॾी ॻाल्हि खे नंढो करे ख़तम करे छॾियो। स्लोगन आहे संपूर्ण नष्ट मोह उहो आहे जो मापन जे अधिकार खे बि त्यागे छॾियो। मापन जो बिल्कुल भी अधिकार न हुजे कि मूंखे ईअं मिले, मां ईअं करां। खुद सां बि मोह न रखो। मोह रखणो हिकु परमात्मा सां। मां आत्मा आहियां, परमात्मा जो ॿार आहियां। त संपूर्ण नष्ट मोह अर्थात पंहिंजो शरीर बि भुलिजी वञो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।